ओम साईं राम। तव्हांजी जेका उमिरि आहे न, उहो सिर्फ़ु हिकु नंबर आहे। इहो साबित कयो हिकु ऑस्ट्रेलिया जे माण्हूअ जंहिंजो नालो हो क्लिफॉन। 1983 में हिकिड़ी 875 किलोमीटर जी रेस थी थिए, सिडनी खां वठी मेलबर्न ताईं करे। हुन में जाम माण्हू, हज़ारे माण्हू भाग वठनि था। सभु लॻभॻि एवरेज 25 खां 30 साले जा हुआ। वॾियूं वॾियूं कंपनियूं हुनखे स्पॉन्सर कनि थियूं। ही 71 साले जो क्लिफॉन चए थो मां हिन में भाग वठिणो आहे करे। सभु माण्हू खिलनि था, चवनि था तूं किथे 30 साले जा ॿार आहिनि, तूं 71 साले जो। चए थो मूंखे भाग त वठणु ॾियो, आहे छा, मूंखे मिड़ई रेस पूरी करणी आहे करे। भाग वठे थो। सभु माण्हू हैरान था रहिजी वञनि, छाकाणि त ही माण्हू इहा रेस जेका आहे उहा 5 ॾींहंनि 15 कलाकनि ऐं 4 मिंटनि में पूरी थो करे। ही केम फर्स्ट। छाकाणि त ऐं हिनखे ख़बर ई कोन हुई कि हर 18 कलाके खां पोइ 6 कलाक माण्हू सुम्ही सघंदो आहे। ही कंटिन्यूअसली भॼंदो आयो ऐं ही पहिरियों अची करे पहुतो। जेको ॿियो नंबर पहुतो, हुनजी ऐं हिन जे विच में 10 कलाकनि जो फ़र्क़ु हो। हुनजो कारण इहो हो कि हिन जो ही जेको हो, हिकिड़ो किसान हो, हिन जो जेको सॼो कमु हो, हिनखे ॿकरियूं चराइण जो कमु हूंदो। सॼो ॾींहुं सुबुह खां वठी राति ताईं पियो ॿकरियूं चराईंदो, लॻभॻि 2000 ॿकरियूं चारींदो ऐं उन्हनि जे पुठियां पियो भॼंदो उहो करे। त हुनखे सॼी इहा प्रैक्टिस हुई। उनखां पोइ बि हिन 78 ईयर्स में जाम रेसुनि में भाग वरितो ऐं खटियो। उन टाइम ते हिनखे हिकिड़ी कार भेट मिली, उहा बि हिन विकिणी करे चयईं न मूंखे न खपे। जेके ॿियों नंबर खां वठी 5 नंबर ताईं आहिनि, उनखे इहा प्राइज़ मनी उनखे विरिहाए करे ॾेई छॾियो। उनखे ऑस्ट्रेलियन गवर्नमेंट जे तरफ़ां जाम अवॉर्ड मिलिया कि अहिड़ो माण्हू बि दुनिया में आहे करे। त एज इज़ ओनली अ नंबर। चओ ओम साईं राम।